जो पाण खे मुड़स माण्हू सनाए विढ़ी पाण में पंहिंजा घरेड़ा फिटाइन दौलत जी लालच में रत था वहाइन कोई तो खिले त कुलाशा तो ठोए रिश्ता यतीम तुझी मां खे बेवा लाल खान ने तुझी मिल्कियत पढ़ायो आहे तुझी मिल्कियत काश उमर वाह सुमर वाह जल्दी साथ चले मैं नवाब खाना जो यतीम सा इंसाफ करे को आए बाबा चलो सब्र कर ये सब्र क्या जो सब्र क्या सिर्फ नवाब खाली अल्लाह जी रजा से राजी रहे बस अरे मुझे हाथ तो पड़े जुल्मत खामोश रहा गुलाम मजलूम जे मौत ते खामोश रहा कुफरा कदे बला नवाब खान हाणे खामोश न रहंदो हाजी बाबा ये वक्त गाली जो ना है और आजमन क्या अरे मुराद तो ज़मानो निडो ही किथे आ तो वे जवान पुटल जा पीर डिठा किथे हल जेके पंहिंजे पुट जे लाशुन ते तो करे रोई तो वे पी किथे डिठा नवाब खान जेके मनो जागीरदार समझंदा आहिनि
ये मुझे मिलके तो जागीर हुई ना बच्चल करे ही दायल नवाब अली मिलके तैयारी आयल अरे मुझे ये जिगरा मुझे बच्चा मुझे आवाज़ पानो यार नवाब हाल क्या अकेली न्यारी जो पी जेके कुदरत वारे पुत्र जी औलाद सा न नवाजो पर हारे जे रूप में उनके कई पुत्र नहीं चले कने में नवाब के यो एहसास न थियो तब पुत्र जो पीन आया यारी मुझे बच्चा बाबा साईं सूमर जो रत रागा नवी दो ही रत रंग लाई दो बाबा साईं सूमर जो बेबलो मौत सीट तो सगाए राणा सूमर मुझी जेल च भी करे थी अफसोस यू आहे राणा अफसोस यू आहे तो मुझे ही रत सूमर जो रतवा दादा नवाब मैंने बाबा अपलाद मां कनुस मां चाची बाबा तू पलाद कर दे हिरन मासूम हथन में हथियार खड़ा दे कॾहिं बि न तुंहिंजे हथनि में मां हथियार न कलम ॾिसण थो चाहियां कलम तुंहिंजे मासूम हथनि में मां किताब ॾिसण थो चाहियां किताब ही सब कुछ असांजे ज़ालत जो नतीजो ही था मां हिन मुआशरे में ज़ालत खत्म कर थो चाहियां तू पढ़ दे तुझे पीछो इंतकाम नवाब खान बाढ़ वठा दो बाढ़ अची वे न मेराब खान रंज रही जा गंज अज पलांद थी उन रीत केला खाराए भजी वे मुखा या टिप्पण ॾेखारियई अरे दिना छॾ यार पलांद के हल त मां तोखे केलनि सां गॾु अॼु चांहि बिस्कुट बि थो खारायां अॼु आयो पुराणे ट्रैक्टर वांगुरु गिर गिर न कर पलांद कीअं छॾींदो सां मुंहिंजो बि मथो फाटो मां मथो फाड़ींदो सां अॼु ख़बर आहे न हिकिड़ो डंडो हणंदो सां अरे मां त तोखे डंडो कोन आयो तोखे डंडो हयो वारे पुटनि गुल बहार वारनि उन्हनि सां मुंहिंजो वास्तो ई कोन्हे वास्तो हुजे या न हुजे मेराब खान अॼु त डंडो हणंदो सां ॿाहिरि ये है ना बाबा ऐसा जहिड़ो कयो अथई मां यार कंहिंसां जहिड़ो कयो आहे वो ॾिनो अचायो डंडो खणी मुंहिंजे कढ पियो आहे चाचा मेहराब तूं घर हल इन ॾिने के शेर असां ॾिसूं था तूं घर हल हल हल
हथ ही मुझा हथियार आहिनि जे एतबार न चई त गुलबार खां पुछ। शेर ये हथियार तो वठ, ये फराज है मुझी खबर तो पए। न गुलबार अज सोट झेड़ो कर नथो चाहे न तो वो छाला झेड़ो कयूंस। सोटरा बाकी दिने के समझाए छड़ ये अगते बाबे जो नालो वरतई न तो पोइ घट कोन कंदासीं। सोट सुणा केर मरंदो केर जीरो रहंदो या मूंखे ख़बर न आहे। बस मूंखे एतिरी ख़बर आहे या तव्हां मरंदव या बाबू ऐं मां उहे पंहिंजो ठाव थी। ईअं ई थींदो। तूं वञी पंहिंजी एतिरी तयारी करे छॾ। मता पोइ चई त हीअ ग़लती थी वई न त बाबो बची वञे हा ऐं चाचो चए हा त हीअं न कयां हा त पुट कोन मरे हा। अच गुलबार। शाहू निसार परेल असगर अचो सब गजी सोबत फकीर जी कबर ते कसम खणूं। कसम खणो छाजे लाइ खणो दावरा? इहो ई शाहू कसम खणो आ जैसे ताईं नवाब खान चेरो आ तैसे ताईं सुख जो साह न खणंदासीं। कसम तुम उन वक्त ही खणी छड़ियो लाल खान जे वक्त चाचे के लहद में पहला थम। पोइ बि असां सां गॾु कबर ते हथ रखी कसम खणो पवंदी असगर। शाहू मां कबर ते हथ रखी इहो भी कसम खणंदुसि त अॼु खां पोइ लाल खान ही असांजो ऐं असांजे राज जो चङो आहे। हा असगर असांखे लाल खान जो ई साथ खपे। इन जे ई साथ सां दुश्मन खे मारींदासीं। हा लाल खान हाणे चाचे जी पग असां तुंहिंजे मथे ते ॾिसण था चाहियूं। शाहू मां सोबत फकीर जी पग तेसे ताईं न ॿधंदुसि जैसे ताईं सोबत फकीर ऐं हुनजे साथियुनि जो पलांद न कंदुसि। अदा वॾा नवाब खान हुजे या नवाब खान जे ॻोठ जो को कुत्तो कंहिंखे बि ज़िंदा न आहे छॾणो। अचो अॼु गॾिजी वचन था कयूं सोबत फकीर जी हिन कबर ते। मां रात त खेर सां गुज़री वई। हाणे इहो ॿुधा त नाने मेरा के कहिड़ो डपु ॾिजे जो बकाया पैसा असांखे ॾे। त हम माठ करे वेई तमाशो ॾिसो घुराया थी दादन ऐं कादन खे त कीअं था उन दाबो ॼणसि ऐं मिंथू करे घर पैसा ॾेई वेंदो। मां मसाद वारा असांजा नौकर थोरी न जो रोज़ रोज़ असां वंगार वंदा। साबा जे सिर मथो सदको वञो पोइ ॿारियो पंहिंजी न छो नथा कयो मुर्सी। कहिड़ी मुर्सी कयूं अम्मा? अरे रे मुछ के वट ॾेई डंडो खणी लॻूं था नाने मेहराब जे पोयां। धक न आहे हणो ताकि डुकाए डुकाए पेट में सूर विझंदासीं मुछ के वट ॾेई। अरे हेॾे ॿारनि जा ॿार जेकॾहिं नाने मेरा शहर वारनि सां ॻाल्हि कई न त कम ई ख़राब थी वेंदो। साबा जे सिर मथो सदको वञो तव्हां हिकिड़ी अटकल कयो इन मुंहुं मेहराब खे कीअं बि ॾटा ॾेई रुगो मुंहिंजे हथनि ताईं पहुचायो। मां ॼाणा ऐं मेहराब ॼाणे। अम्मा नानो मेहराब अॼुकल्ह वॾो अटकली थी वियो आहे। तॾहिं ते चवांव थी तव्हां रुगो वठी मुंहिंजे हथनि ताईं पहुचायो पाणे थी मां ॾिसां पुॼां। अमो उथी अम्मा दुआ कजे त नानो मेरा मिली वञे। हाँ जी अम्मा दुआ कर कमु के दुआ अम्मा आस्ते अच्छा मारिया हल दुआ काग में किरी दो पई। मीर मोहम्मद तू जो घर का बाहर न वेंदे त घर जो सामान केर वठींदो? मुराद के मां कोन चवंदसि। मुराद जो नालो न करो कोन मुझे रक्त तो सड़े रक्त त पोइ उठ मुके सरफ ऐं साबुण आणे दे त मां कपड़ा धोवां। बाहर वञा त लालड़ू वारा टन टन डजगन असां कुदल पुट मरी पऊं। अरे लाल खान वाले ते वेठा आहिनि उठ वञ सामान वठी अच। वञणो पवंदो पर तूं हे कर पिस्तौल आणे दे त मां लाडू के कयां टन टन डज। मां त तोसां भोग कयो मूं वटि पिस्टल कोन्हे को। भोग कई हुई पूरी असां कुदल पुट सां कूड़ न ॻाल्हाईंदी कर कये न टन टन डज। मीर मोहम्मद पैसा ॾियां थी
सिर्फ सांभड़ो खंड पती वठी अची वञी। ठीक है मां वञा तो पर ही करे मुके हथियार खणी दे किते लालू लिखियो न बैठो जे कोई बड़ी पड़ासी। बुध मीर मंदे मां तो के अटकल बुधाया तू लाल खान सा जड़ो न कजाए। मां जड़ो किते तो कया से ओ पाण तो मुसा जड़ो करे ना त पोइ तू ता भजी वञो लालू जिते भी दिसे न पो वेडे भजी अचे। हां मां भजी ना तो लालू इति पिटी कोन कंदो त पोइ तो सा छाजी इति बिरती कंदो लाल खान एडो थुलो आए भजी ही कोन सगंदो। हां लालू जो थुलो आ हां लालू थुलो आ मां भजन सु के पहुंची कोन सगंदो। हां बाकी छा कंदे न तो कड़ा हथियार सुठी अटकल बुधाई थई जीए लालू को दीदो मां टन टन गद करे बाजी इंदस। अज भजी रेखार तो मुर्स मनाए रोज रोज तू भजी थो वनी। अरे बंदूक का केर भजंदो बाबा को न थो भजा। अरे ना गाल तो बुध तू केडो मुर्स मानू आ मुर्स कंधार खाना न मुंह मढ़े के मारे तोखे शर्म न थो अचे। मां समझा तो मेरा अब ये अटकलू वनी बेन सा कर मां कोन छडींदो साए बंदूक हंदो साए। अरे मुंह तुझो केड़ो डो कयो जो बंदूक हणी डंडो छो न तो हणी डंडो हणन नी आ तो बंदूक छो हणाया बेली दिना हाणे गाल बुध पाड़े बई पोढ़ा मुर्सायूं ठा जो खणी गालियूं करे छा थींदी बाबा जेको मुझे मथो डंडो डो पियो सो भरे ॾींदो साईं बाकी अजायो छेड़ो छो तो करे छा जोरे तो सा फैसलो मुझो अज बंदूक कंदई पेरऊं तुझे टंगन में गोली हणदुस ओ इन बंदूक जे बट सा मथो तुझो फाड़े ऐं रतो रत कंदो साईं। अरे बाबा मुखे घणी तू बंदूक हणे या बट मुमो रत जी ठेम भई कान निकरंदी आहे दिस दिस आहे रत निकरई जा न निकरई पर इजात गोली जो ईंदुई न मिंट भी कोन मुड़दो साईं। मां चवां थो ॾिना पंहिंजी ज़िद ता लही वञ हाणे मुंहिंजा मददगार पहुता आहिनि तू मूंखे बंदूक हणी कोन सघंदे। अरे तव्हां मेहराब जी मदद लाइ आया आहियो। मामा गोगड़ू नानो मेहराब केड़ो असांजो सगो नानो आ जो इन जी मदद लाइ ईंदासीं। दिना सफा को थकल आई वियो छोड़े मां थकल आहियां। अरे थकल ना आई बियो छाई मेहराब त भजी आई। अरे मेहराब भजी वियो वठो त पकड़ो वठो वठो। हाँ मामा गोगड़ू हाणे जे असांजे पोयां लॻूं था जे असांखे पकड़जी वियो त तुंहिंजा भाग कीअं कमूं हलिया भॼो 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 भॼो। सर कुछ ॾींहुं आराम त कयो आहे न नौजवान आराम घणो थियो हाणे इन सिलसिले खे कंटिन्यू करणो आहे। अफ़सोस इहो आहे त सहबत फ़क़ीर ऐं वारिस मुंहिंजी ड्यूटी जॉइन करण खां अॻु ई मारिजी विया। सर ज़ुल्फ़कार साहब भी निहायत ईमानदारी सां ड्यूटी संभाली आहे। हाँ मिस्टर अब्दुल गनी हुन पंहिंजो टारगेट पूरो कयो सहबत फ़क़ीर खे ख़तमु करे हाणे अॻिते जो कमु मूं संभालियो आहे पर तव्हांजे मुकमल तावन जी ज़रूरत आहे। सर इंशाअल्लाह असां पोइते क़दम न हटाईंदासीं। मूंखे तव्हां मां इहा ई उमेद आहे। रात किथे हो माने रात तो घुरी घुरी बेहोश थी वई आहे अचोणे के तौरा पे पवन हमारे मुझे ज़ाल जो खेर आहे तव्हांखे त का तकलीफ़ न हुई न ही तोखे पुट समझे त फिक्र थिएसि न। हाँ साईं पुट न तो समझा तो थी तो समझा हां जो तो वांगुरु सॼी रात वेही सोचां त किथे हूंदो छा कयईं कंहिंसां जहिड़ो कयईं। चाचा फराज़ मर्दी सही पर घर ॿुधाए त वञे न फिक्र कीअं न थींदो। न चओ सोनू बाबे खे हिन जी कॾहिं बि सोच न मटी सघंदी। हा हा कोन मटबी सोच जॾहिं बि वञी न त पंहिंजी मां ऐं ज़ाल खां मोकिलाए वेंदो कर। हाँ सुनो तमामु वॾो कमु सोबत फ़क़ीर जी फातह जे बहाने लाल खान ऐं शाह सां मिलणु
इन्हनि सां मिलण छो वे? इहे कहिड़ा सुठा माण्हू आहिनि। चाचे नवाब खान ऐं तुंहिंजी माउ सां गॾु तुंहिंजे नौकरनि खे बि सुठो न आहे लॻो, पर तोखे सुठो थो लॻा छो? इन जे करे बाबा ऐं मम्मा जी सोच खां मुंहिंजी सोच सुठी आहे। सोनू इहो लाज़मी न आहे जेके माण्हू तोखे सुठा नथा लॻनि मां बि हुननि खे ख़राब सम्झा। पापा लाल खान माण्हू तो भलो आहे, उन्हनि ॾुखे वक़्त में पिण जी मदद लाइ कीअं अची पहुतो। अम्मा लाल खान सुठो आहे या बुरो आहे माण्हू हुन लाइ कीअं बि चवनि, पर हू मूंसां सुठो थो हले बस। भले ख़राब समझी पर लाल खान वारनि खां तोखे नुक़सान पहुचंदो। सोनू हिकु ॻाल्हि सोचे सम्झे पोइ ॿुधाइजांइ, तूं बेवा थियण पसंदि कंदी आहीं या यतीम थियण? छा चयो मैं पंहिंजो फ़ैसिलो सोचे सम्झी मूंखे ॿुधाइजांइ बस।